जंहिं प्रोजेक्ट ॾाढनि जो ॾे जे हवाले सां सोशल मीडिया ते कुझु अफ़वाहूं ऐं कुझु ग़लति फ़हमियूं ऐं कुझु ग़लति ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि जंहिंजो डायरेक्ट धरती टीवी सां को वास्तो न आहे। धरती टीवी जे उन प्रोजेक्ट ॾाढनि जो ॾे जे हवाले सां सोशल मीडिया ते कुझु अफ़वाहूं ऐं कुझु ग़लति फ़हमियूं ऐं कुझु ग़लति ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि जंहिंजो डायरेक्ट धरती टीवी सां को वास्तो न आहे। ड्रामा सोप सीरियल ॾाढनि जो ॾे जो धरती टीवी सां सिर्फ़ु एतिरो वास्तो आहे जो हीउ ड्रामो धरती टीवी ते ऑन एयर वियो। हे प्रोजेक्ट डायरेक्टर खे ॾिनो वियो, उन सां हिकु पैकेज तय थियो। उन पैकेज जे हिसाब सां जेतिरो जेतिरो ड्रामो हूंदो वियो उनखे पैसा ॾिना विया। पर कुझु माण्हू आहिनि जेके धरती टीवी खे बदनाम करण जी कोशिश करे रहिया आहिनि। असांजो वास्तो डायरेक्ट जेको डायरेक्टर सां आहे ऐं जेके बि हुन जा माली मामला आहिनि उहे डायरेक्टर ॼाणे, उहे माण्हू ॼाणे। असांखे हिन महिल ताईं हिन ड्रामे जा 27 एपिसोड मिलिया आहिनि जेके तव्हां ॾिसी चुका आहियो। उन 27 एपिसोड जो जेको बि हुन सां कैलकुलेशन कई वई हुई उन हिसाब सां 4,40,000 रुपया असांखां डायरेक्टर वठी चुको आहे। ऐं हिन वक़्तु बाक़ी जेके एपिसोड्स बचिया आहिनि या जेके हुन जा बक़ाया अमाउंट आहिनि उहो वञी टोटल जेको बीहे थो 1,90,000 रुपया असां ॾे। ऐं जॾहिं त जेकी डायरेक्टर असांखे आर्टिस्टनि जी लिस्ट ॾिनी आहे तक़रीबन 3 लख रुपया आर्टिस्टनि खे हुन ॾियणा आहिनि। कंहिं बि आर्टिस्ट सां हुनजी ॻाल्हि न थी आहे पैसनि जी। जेको बि आर्टिस्ट असांखे इदारे खे फ़ोन थो करे त यार असांखे पैसा न मिलिया आहिनि, मां हुनखे चवां थो यार हुन लिस्ट मोकिली आहे, उन में तव्हांजा हेतिरा पैसा लिखियलु आहिनि ऐं जेतिरा हू पैसा ॿुधाए डायरेक्टर लिखिया आहिनि ओतिरा आर्टिस्ट चवंदा भाउ इन खां त टीना आहिनि असांजा। हाणे मूंखे हिन शइ जी सम्झ नथी अचे जेके हुन पैसा पहिरां वरिता उहे पैसा काॾे विया, कीअं कयूं। उन सां असांजो वास्तो इन करे न आहे जो असांजो हुन सां लमसम प्रोजेक्ट सां वास्तो हुयो। हाणे हू सोशल मीडिया ते मुख़्तलिफ़ अकाउंटूं हलनि त धरती टीवी पैसा नथो ॾे, अज़र सुहाग साहब पैसा नथो ॾे, ताहिर पैसा नथो ॾे। मां 22 साल मीडिया में कमु कयो आहे, अॼु ताईं कंहिं बि माण्हू जा 1 रुपयो बि न खाधो आहे ऐं न कोई कोशिशि कई। अल्हम्दुलिल्लाह मूंखे अलाह जो ॾिनो सभु कुझु आहे। मां कंहिं ग़रीब जा पैसा खाई वधीक अमीर थी ऐं पंहिंजे लाइ क़ब्र जो अज़ाब नथो करणु चाहियां। मूंखे अलाह जो डपु आहे, अलाह जो ख़ौफ़ आहे ऐं अलाह मूंखे माफ़ु कंदो जेकॾहिं ग़लतफ़हमी सां कंहिंजा मुंहिंजे पैसा कंहिंजा मुंहिंजे पैसा आहिनि त मूंखे माफ़ु करे या मूंखे चए। हाणे आर्टिस्टनि जा असांखे 3 लख रुपया जेके असांखे ॾियणा आहिनि ऐं डायरेक्टर जा असां ॾे आहिनि 1,90,000। हाणे फ़ैसिलो तव्हां करे ॿुधायो त डायरेक्टर सही आहे या असां सही आहे। हर शइ पेपर ते पई आहे। मां बग़ैर पेपर जे न ॻाल्हाईंदो, हर शइ जा मूं वटि सबूत पिया आहिनि। ऐं जेके डायरेक्टर खे असां 1 हफ़्ते खां चऊं पिया बाबा अचु तूं वेह असां सां हिसाब कर, पंहिंजा माली मामला दुरुस्त कर ऐं माण्हुनि खे फेस कर। पर हू अॼु न सुभाणे ईंदुमि, परीं ईंदुमि, तरी ईंदुमि। जंहिं माण्हू जा पैसा ईंदा आहिनि भॻो ईंदो आहे। हुनखे ख़बर आहे त मुंहिंजो हिसाबु निकिरे ई कोन थो, एतिरा पैसा थियनि था, मां कीअं माण्हू खे फेस कंदुमि। हाणे हू पंहिंजा जेके माली मामला जेके पैसा हू खाई चुको आहे उहो असां ते हणण जी कोशिशि करे रहियो आहे। पर मां तव्हां दोस्तनि खे ॿुधायां थो त धरती टीवी जो हिन प्रोजेक्ट सां वरी डायरेक्ट को वास्तो न आहे। जंहिं बि माण्हू खे आर्टिस्ट खे हुन हायर कयो आहे उहो डायरेक्ट हायर कयो आहे। कंहिं बि आर्टिस्ट खे धरती टीवी मैनेजमेंट तरफ़ां या मूं तरफ़ां को बि फ़ोन न वियो त बाबा तव्हां हिन ड्रामे में कमु कयो, तव्हांखे पैसा ॾींदासीं। अहिड़ी ग़लति फ़हमियूं पहिरियों फैलाई वञनि, धरती टीवी खे उनजी मैनेजमेंट खे बदनाम करण जी कोशिशि कई पई वञे ऐं इहा कोशिशि असां नाकाम बणाईंदासीं। महिरबानी करे इन वीडियो खे शेयर कयो। तव्हांखे ख़बर आहे त मां कॾहिं बि वीडियो ते न ईंदो आहियां ऐं हीअ मूं ते इल्ज़ाम पिया हणनि माण्हू त मां पैसा खाई वियो आहियां। मां कंहिंजा पैसा ज़िंदगी में न खाधा न खाईंदुसि। अलाह ख़ैर कंदो। हा, जेकॾहिं हुनजा वधीक पैसा ठहनि था उहो असां हिसाब करे अची असां त चऊं था। अॼु बि हुनखे जेको आहे अज़र साहब, हुन अज़र साहब खे चयो मूं वटि अचण जो किरायो न आहे। ठीकु आहे, माशाल्लाह हिकु लैंडलॉर्ड माण्हू आहे, उहो जेकॾहिं चए मूं वटि अचण जो किरायो न आहे, तंहिं हूंदे बि अज़र साहब हुनखे 10,000 रुपया अॼु ऑनलाइन कराया आहिनि।
ऐं अञा ताईं हुनजे अचण जा को चांसिस न आहिनि, छो तुंहिंजो लोन बंदि पियो आहे। हाणे हू ईंदो, हिसाब थींदो, जंहिंजा जेतिरा पैसा आहिनि उन जे हिसाब सां हुनखे ॾिना वेंदा। मां माज़िर तोखे आहिनि उन आर्टिस्टनि खां त जेके मूंखे फ़ोन करे रहिया आहिनि, पर मां उन्हनि जी उन सूरत में मदद करे सघां थो जॾहिं सैयद सिराज शाह साहिबु जेको डायरेक्टर आहिनि प्रोजेक्ट जो, उहो हिते न ईंदो। अलाह कंदो सभु बहितर थी वेंदो ऐं कंहिंजा पैसा न खाइबा, न केरु खाई सघे थो। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे।